माशूक शेख रिक्शा में पुलिस हथां गिरफ़्तार कयल नौजवान 22 वरनि जे माशूक शेख जी आज़ादी लाइ शेख बिरादरी जे मर्दनि तोड़े औरतनि दंबूरा चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि शेख बिरादरी जी गुलाम हुसैन, महबूब अली, शेर, मसमात दादली, भागुल शेख ऐं ॿियनि ॿुधायो त पुलिस असांजे नौजवान खे बेगुनाह गिरफ़्तार करे ज़्यादती करे रही आहे। CIA पुलिस असांजे नौजवान 22 वरनि जे माशूक शेख खे शहर में बेगुनाह गिरफ़्तार कयो। असांजो नौजवान कंहिं बि ग़लत कम में मुलविस न आहे। पुलिस असांखे हुन सां मिलण भी नथी ॾिए। इन मौक़े ते मुज़ाहिरीन DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी पुलिस ज्यादतियुनि जो नोटिस वठण जो मुतालबो कंदे माशूक शेख जी आज़ादी जी घुर कई आहे। उते पे ने चाह पीती त चाह वठो खणो जाए ब पुलिस वारा ने विझी खणी ऐं गाडीअ में खणी सिधो अची एॾा प्यारो कन ऐं उते किराए जो स्कूटर वठी पोयां आया हितां खां निकिरी विया आहिनि ॿाहिरि। छोकिरे खे अंदरि लिकाए छॾियो अथनि। असांखे चवंदा छोकिरो आहे कोन, वॾो हुजे गुनाह हुजे असीं बेशक ॾोह जेको हूंदो न असीं उन ॾोह ॾियण लाइ तयारु आहियूं, पर को ॾोह ई कोन्हे। बिना गुनाह अची खणी अंदरि पूरे छॾियो अथनि। असांजा ॿार जती मां वठी अची त वेठा असांजी को बि हेल्प कोन टे ॾींहं पुलिस वारा अचनि असांजे ॿारनि खे वठियो। अॼु हुते पिया बिहारीन, अॼु हुते पिया बिहारीन। इहो गैर कानूनी धंधो कोन्हे। हींअर थोरी कसर नथी अचे, को डम पाणी नथा भरे ॾियनि, खणी अंदरि पूरो छॾीनि। इहो कहिड़ो कानून आहे?